नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त मोरो वेझो क़ौमी शाहरा टोल प्लाज़ा वटि ट्रालर जे टक्कर सबबि मोटरसाइकिल ते सवार माउ पुट चीभाट जी फौत थी विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर परवेज़ चांडियो मूजिबि ट्रालर मोटरसाइकिल खे ज़ोरदार टक्कर हयो, जंहिं सबबि मोटरसाइकिल ते सवार औरत मिसमात शमशाद ज़ाल इमदाद बुर्ट मासूम पुट महताब समेत चीभाट जी फौत थी वई, जॾहिं त इमदाद बुर्ट ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे मोरो अस्पताल नियो वियो। हादसे जो शिकार ख़ानदार नौशरो फिरोज़ खां मोरो अची रहियो हुयो त हादसे जो शिकार थी वियो। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त मोरो वेझो क़ौमी शाहरा टोल प्लाज़ा वटि ट्रालर जे टक्कर सबबि मोटरसाइकिल ते सवार माउ पुट चीभाट जी फौत थी विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर परवेज़ चांडियो मूजिबि ट्रालर मोटरसाइकिल खे ज़ोरदार टक्कर हयो, जंहिं सबबि मोटरसाइकिल ते सवार औरत मिसमात शमशाद ज़ाल इमदाद बुर्ट मासूम पुट महताब समेत चीभाट जी फौत थी वई, जॾहिं त इमदाद बुर्ट ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे मोरो अस्पताल नियो वियो। हादसे जो शिकार ख़ानदार नौशरो फिरोज़ खां मोरो अची रहियो हुयो त हादसे जो शिकार थी वियो।